जानवर वो कुछ नहीं में भाई वही बोरे किन लबो पे घर से है कम जो छा थियो आहे सिकुअ जा पीउ? दर्दन वारी असांजे सुरन में ॿीहर वाधारो थियण वारो आहे। छो वरी कुझु थियो आहे छा? तोखे त ॿुधायूं पुटु सिकंदर सॼो घर रूंडे जी छोकिरी जे नाले लिखी वियो आहे। ऐं रूंडो चवे थो त तव्हां निकिरो मुंहिंजो घर आहे। दीनू हींअर बि असां पराए दर ते वेठा आहियूं। हो घर बि असां रूंडे खे ॾेई छॾियोसीं त बाक़ी असां ज़िंदगी रोड रस्तनि ते गुज़ारींदासीं। चाचा कीअं रूंडो कब्ज़ो कंदो कीअं रूंडो कब्ज़ो कंदो असांजी शाशू खानी गुज़ारे वई आहे छा? घर जा कागज़ बि रूंडे वटि आहिनि ऐं लिखत बि हुननि वटि आहे। चाचा रूंडे जे धी जे नाले ते हुजनि या रूंडे जे पंहिंजे नाले ते हुजनि हुनखे ताक़त न आहे जो असांजे हूंदे तव्हांजे घर ते कर्ज़ो करे हिकिड़ी बांह तो फेरियोसि न हीअं टंगू फेराए छॾींदासीं चिॿे बांदर वांगुरु हीअं हीअं करे न हले त पोइ असां ते हणी छॾिजांइ। पुटु तव्हांजी जाबर जी वॾी महिरबानी। हिते आख़िर केसि ताईं रहंदासीं? हिकु न हिकु ॾींहुं त पंहिंजे घर वेंदासीं न बाबा। चाचा ऐं चाची ॻाल्हि ॿुधी छॾियो असां रूंडे खे ईअं सटींदासीं जीअं दाबलो सोटी खे सटींदो आहे। कीअं सही चयमि? पुटु मां मञा थो तव्हां आहियो पर रूंडे सां न रेस चाकर ख़ान पुॼी सघियो न वॾो रेस डूंगर ख़ान उहो वॾो नाटकी आहे। तव्हांखे त सफ़ा घुमाए रखंदो। रूंडो ॾाढो ख़तरनाक माण्हू आहे। थी सघे थो असांजे करे तव्हांखे न नुक़सानु पहुचाए। चाची ईअं कीअं नुक़सानु पुॼाईंदो असां सतनि जतियुनि जी पिट पाड़ पटे छॾियसि अञा ताईं कुंवारा आहियूं। बाबा असां न चाहींदासीं त असां पोड़नि जे करे तव्हां सट थी वञो। चाचा तव्हां बेफ़िक्र रहो जेका बुरी तव्हां सां लिखी न उहा बि आधे खेरे जो सीनो थी वेंदी पोइ तव्हांखे वधंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।